अस्सलाम वालेकुम। मिसणवरी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं। PPMPA रईस इमदाद अली खान पिताफ़ी पंहिंजे तक मिसणवरी रईस मुख्तार अहमद लिगारी के आजियाणे में शिरकत कई। बाद में प्रेस क्लब की नई चूंडी आयल बॉडी के पुण मुबारकबाद ॾियण लाइ प्रेस क्लब मिसणवरी पहुची वियो। उते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयाईं त मिसणवरी जे शहरनि जा जाइज़ मसला जल्द खां जल्द हल कया वेंदा। ठीक है साईं असांखे हिकिड़ो ॿ जेको आहे सवाल जो जवाबु हुकम कर खोलला साईं हुकुम इहो आहे त मिसण जेको शहर आहे मुसलसल जेको आहे नज़रअंदाज़ रहियो आहे। ठीकु आहे साईं। ऐं उन सां गॾोगॾु मिसण शहर जेको आहे तक़रीबन गटरनि जे घेरे में हूंदो आहे। ठीकु आहे। हिते UC जो जेको शहर आहे तालुके जो हक़ थो रखे ऐं हिन शहर खे तक़रीबन भंगी बि कोन्हे मिलियल। ऐं ॿी ॻाल्हि त सर हिते जेको कॉलेज आहे वॾो डिग्री कॉलेज ठहियलु आहे उनजो कमु बि रोलड़े जो शिकार थियो पियो आहे। ऐं मुसलसल हिते जा माण्हू जेके आहिनि एहतिजाजी तौर हिते पंहिंजो रिकॉर्ड एहतिजाज कराईंदा आहिनि। उन सां गॾोगॾु पंहिंजा हर मसइला खणी हिते ईंदा आहिनि, पर उन्हनि जे केरु तव्हां ॿुधाइण वारो कोन हूंदो आहे। पर हे हिकड़ा सा बुजुर्ग हे चलो चलो ठीक है। शहर वदा है शहर वदा हाणे काले तो डी साहब असां के मन 4 कंपनी आधार परिवार दिल्ली जो ऑफिस आए थे बेटा संतोष में ट्रांसफर है तो ताऊ थोड़ी DC साहब गाल थी है पब्लिक हेल्थ से एक साथ का इंशाल्लाह जब पानी से ड्रेनेज जो इशू है ये सुबार करेगा इंशाल्लाह ये सारे सफाई कराएंगे जो इशू है। बाकी जो कॉलेज की गाल कई अड़ी सिंध में 25 स्कीमूं जेके अम्ब्रेला स्कीम तहत हुई वो सभी जो इशू है उन्हें बस कोशिश कई है DC साहब सां बुक थी है। सो इंशाल्लाह ताला इहो कंदासीं जेको मसइले दोस्तनि जा इशू उहे हल कंदासीं। तव्हांजो साथ रहंदो। सभिनी खां पहिरीं तव्हांखे मुबारक हुजे नई बॉडी खे प्रेस क्लब खे तव्हां सर कोशिश कंदो। हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे त मिसण जा काफ़ी टेंडर मंज़ूर हूंदे बि अॻी हुकूमत में मुंहिंजे ख़्याल में मंज़ूर थिया हुआ उहे कम बि अञा ताईं बैंड लॻा पिया आहिनि ऐं हींअर बि जेके मंज़ूर थिया आहिनि उहे बैंड कंट्रोवर्शियल ॻाल्हि कोन कंदो त इहो मुनासिबु कोन्हे। अफ़सोस मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नथो चवां थो त हिते असांजो भाउ दोस्तो आहे पार्टी में आहे ॿियो सां डिस्ट्रिक्ट चेयरमैन हुयो ऐं हिन यूनियन काउंसिल में हुयो। तो बहरहाल उन ॿ कम कया हूंदा कोशिशि कंदासीं असीं अञा जो वधीक शयूं कयूं बिल्कुलु कंदासीं को मसइलो कोन्हे। मिसण असांजो घर आहे। मिसण पीपुल्स पार्टी जो बि क़िलो आहे। मिसण असांजो घर बि आहे ऐं मिसण जा माण्हू हमेशह पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे उन्हनि खटरायो आहे। मिसण जे माण्हुनि जा पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते एहसान आहिनि उहे असांखे यादि रहंदा ऐं जेको बि असांखां थींदो इहो वाइदो आहे तव्हांजी नई गाॾी सां अॼु मुख्तार साहब जी वॾी महिरबानी इहो महफ़िल मचाई असांखे काफ़ी वक़्त खां चवंदो रहियो।